Assalamualaikum. My name is Rubin. I study in class 8 from Maple School, Shahzadkot. Today my topic is environment. Environment means माहौलियात. माहौलियात न सभिनी शयुनि अंसरनि ऐं हालतुनि खे चयो वेंदो आहे जेके असांजे चौधारी मौजूदु हूंदा आहिनि. इंसान, जानवर, ॿूटा ऐं ॿियनि जानदारनि जी ज़िंदगी ते असरअंदाज़ थींदा आहिनि. माहौल में हवा, पाणी, ज़मीन, वण, मौसम, दरिया ऐं समुंड शामिल आहिनि. माहौल जा क़िस्म: कुदरती माहौल, जंहिंमें हवा, पाणी, ज़मीन, दरिया शामिल आहिनि. इंसानी या समाजी माहौल, जंहिंमें माण्हू, समाज, सखावत, स्कूल, शहर ऐं ॻोठ शामिल आहिनि. माहौल जा फ़ाइदा. माहौल जी अहमियत. माहौल असांजी ज़िंदगी लाइ तमामु ज़रूरी आहे. वण ऐं ॿूटा ऑक्सीजन फ़राहम कनि था. माहौल जा फ़ाइदा: साफ़ हवा मिले थी. वण ऐं ॿूटा हवा खे साफ़ कनि था. ज़रूरी फ़ाइदो: माहौल ज़राअत खे बहितर बणाए थो. कुदरती ख़ूबसूरती. माहौल जा नुक़सान. माहौल ख़राबु थिए थो त केतिरा ई नुक़सान थियनि था. हवा जी आलूदगी. कारखाननि ऐं गाॾियुनि मां निकिरंदड़ धुओं हवा खे ख़राबु करे थो. पाणी जी आलूदगी. गंदो पाणी दरियानि ऐं डंडुनि में वञी करे पाणी खे ख़राबु करे थो. जंगलात जी खोटाई. वण वढण सां गर्मी वधे थी ऐं बरसाति घटि थिए थी. बीमारियूं पखिड़िजनि. गंदगी सां केतिरा बीमारियूं फैलजनि थियूं. मौसमी तब्दीली. वण वढण सां गर्मी वधे थी ऐं बरसाति घटि थिए थी. बीमारियूं पखिड़िजनि. गंदगी सां केतिरा बीमारियूं फैलजनि थियूं. मौसमी तब्दीली. वण वढण सां बि सभु गर्मी वधी रही आहे ऐं मौसमी तब्दील थी रहियूं आहिनि. माहौल जी हिफ़ाज़त. असांखे घुरिजे त गंदगी न फैलाइजे. वण ऐं ॿूटा पोखणु घुरिजनि. पाणी ज़ाया न कजे. प्लास्टिक जो घटि इस्तेमालु कजे.